वालारल कश्मीर में भारतीय बर्बरियत जारी भारतीय ॻोल्हे एजेंसियुनि वधीक हिकु कश्मीरी नौजवान खे वेश्याणे तशद्दुद बैदि क़त्ल करे छॾियो। कश्मीरी मीडिया मूजिबि कश्मीरी नौजवान खे वेश्याणे तशद्दुद खां पोइ क़त्ल कयो वियो, जंहिंजी सुञाणप ख़ालिद शरीफ़ भट्ट जे नाले सां थी। विजयपुर इलाइक़े में ख़ालिद शरीफ़ जो चिचरियल लाश मिलियो। हुर्रियत अॻवान अब्दुल हमीद लोन पारां कश्मीरी नौजवान जे वेश्याणे क़त्ल जी मुज़म्मत। संदसि चवणु आहे त वालारल कश्मीर में भारतीय फ़ौज जी गुंडागर्दी इंतिहा पसंदगी पहुची चुकी आहे। ज़ुल्म ऐं जबर कॾहिं बि कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदरादियत जे हक़ लाइ तहरीक खे कमज़ोर नथो करे सघे। व्यापार बारे वफाकी वज़ीर जाम कमाल खान जी तुर्क वफ़द सां मुलाक़ात। पाकिस्तान तुर्किया एविएशन, दिफ़ाई पैदावार ऐं हाईटेक सनअतुनि में सहकार वधाइण जो अज़्म वरजायो वियो। तुर्क वफ़द पारां पाकिस्तान में गॾियल मंसूबनि, टेक्नोलॉजी जी मुंतक़िली ऐं मुक़ामी पैदावार में दिलचस्पी जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि विच में डिघे अरसे ताईं ॿतरफ़े भाईवारी ऐं एरो स्पेस, दिफ़ाई पैदावार में मादनियाती तरक्की ते सहकार ते इत्तफ़ाक़। SIFC पाकिस्तान जी इक़्तिसादी ऐं दिफ़ाई तरक्की में अहम किरदार अदा करे रहियो आहे। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जी मंज़ूरी खां पोइ गिलगित बल्तिस्तान असेंबली जी चूंड जो शेड्यूल जारी। पोलिंग 24 जनवरी ते थींदी। नोटिफिकेशन मूजिबि उम्मीदवार 15 डिसंबर ताईं नामज़दगी काग़ज़ जमा कराए सघंदा। उम्मीदवारनि जी लिस्ट 23 डिसंबर ते जारी कई वेंदी। 30 डिसंबर ते काग़ज़नि जी छंडछाण ऐं 10 जनवरी ते अपीलुनि ते फ़ैसिला कया वेंदा। हतमी उम्मीदवारनि जी फ़हिरिस्त 11 जनवरी ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंड अमल खे मुकमल शफ़ाफ़ियत ऐं क़ानून मूजिबि यक़ीनी बणायो वेंदो। कोयटा में FC ऐं कस्टम जी गॾियल कार्रवाई। वॾी तादाद में स्मगल थियल सिगरेट, सोपारियूं ऐं चांहत। कस्टम इख़्तियारनि मूजिबि स्मगलिंग ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 10 ट्रकूं ज़ब्त करे कस्टम गोदाम ॾांहुं मुंतक़िल कयो वियूं। ज़ब्त कयल शयुनि जी क़ीमत लॻभॻि 700 मिलियन रुपया आहे। गुज़िरियल 3 हफ़्तनि में स्मगलिंग ख़िलाफ़ ऑपरेशन में अरबें रुपयनि जो सामान ज़ब्त कयो वियो आहे। गोचा में हफ़्तो अॻु पुरस्कार तौर गुम थी वियल दुकानदार जो लाश हथ। दुकानदार आमिर सेतो जो लाश रोहिड़ी केनाल जे नेपार जा पुल वटां हथ अची वियो। दुकानदार आमिर सेतो 6 ॾींहं अॻु राति जो घरां निकिरी वियो। ॻोल्हा बावजूदि संदसि पतो न पइजी सघियो हो। अमेरिका में मौजूद 2000 अफ़गान शहरियुनि जी दहशतगर्द तंज़ीमुनि सां राब्तनि जो इंकशाफ। अमेरिका जे नेशनल इंटेलिजेंस डायरेक्टर तुलसी गबार्ड अमेरिकी मीडिया के इंटरव्यू में बाइडन इंतज़ामिया जे तौर में अमेरिका ईंदड़ अफ़गान शहरियुनि जी जांच जी सुस्त अमल ते सख़्त तनक़ीद। संदसि चवणु आहे त ऑपरेशन अलाइज़ वेलकम तहत 13,000 अफ़गान शहरी अमेरिका में दाख़िल थिया। जिन मां 2000 अफ़गान शहरी दहशतगर्द तंज़ीमुनि सां सीधी रीत या इम्कानी तौर राब्ते में आहिनि। दाइश ऐं ॿियूं दहशतगर्द तंज़ीमूं लाॻीतो अमेरिकी सरज़मीन ते हमलनि जी रिथाबंदी में मसरूफ़ आहिनि।